मेहर में चोरी में मुलविस जवाबदार निशानदेही बावजूद गिरफ्तार न करण खिलाफ एहतिजाजी मुजाहिरो कयो वियो। मेहर वेझो ॻोठ बाबुल कलोड़ो में सैफुल्ला पामर जे घर में मेह चोरी करण दौरान ॻोठाणनि मुड़सी करे हिक चोर वहीद जामरीअ खे कलाशनकोफ समेत पकड़े थरड़ी मोहब्बत पुलिस हवाले कयो, जिते पकड़ियल जवाबदार वहीद जामरीअ जी निशानदेही ते फरार थियल ॿिनि जवाबदारनि खे पुलिस हिन वक़्त ताईं गिरफ्तार नाहे कयो ऐं न ई जवाबदार वटां हथायल कलाशनकोफ खे ज़ाहिर कयो वियो आहे। पुलिस जे अहिड़े अमल खिलाफ ॻोठाणनि सैफुल्ला पामर, मुमताज पामर, अलादीनो पामर ऐं ॿियनि जी अॻवानीअ में मेहर प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते एहतिजाज कंदड़नि चयो त चोर पकड़े पुलिस हवाले कयो, जंहिं ॿियनि साथियुनि जा नाला ॿुधाया पर पुलिस उन्हनि खिलाफ कार्रवाई करण लाइ तयार नाहे। एहतिजाज कंदड़नि आईजी सिंध ऐं एसएसपी दादू खे अपील कई त पकड़ियल वहीद जामरीअ जी निशानदेही तहत फरार थियल ॿिनि जवाबदारनि खे फौरन गिरफ्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।